अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا وشفينا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اتل ما أوحي إليك من الكتاب اتل ما أوحي إليك من الكتاب وأقم الصلاة إن الصلاة تنهى عن الفحشاء إن الصلاة تنهى عن الفحشاء والمنكر ولذكر الله أكبر والله يعلم ما تصنعون صدق الله مولانا العظيم درود शरीफ 4 रजबुल मुरज्जब 1444 हिजरी जुमे जी रात जो गोठ जीवन खान कोलाची में मुर्शिदुल मुवहिदीन पीर तरीक़त हजरत मौलाना साईं ज़बीउल्लाह साहब हाले जीवी जन जे हुक्म जी तामील कंदे हाज़िरी थी आ। अल्लाह करीम अवां जी असां जी हाज़िरी कबूल फरमाए। तवी भली आमीन दिल में चओ, सुभान अल्लाह भी दिल में चओ, तकबीर जो नारो भी न हणो, सिर्फ मुझो वाइज बुधो बस। कुरान करीम के अल्लाह से इंसान जे लाइ हिदायत नसीहत करे मोकिलियो आहे। अवां जे करे हिन रात में बावजूद इन जे जो सर्दी भी आ एतरे वडे तादाद में आया हो तो तवी हिन कुरान शरीफ जे करे आया कहीं जे करे बाबा। अल्लाह तवां जे कदम कदम के कबूल फरमाए। मां भी अवां जे मोहब्बत जे करे साईं ज़बीउल्लाह जे हुक्म जे करे पंहिंजे
सेहत ते कुछ कंट्रोल कयो थम न तो मां जी तबीयत ॾाढी बिगड़ी वई सफ़ा शुगर जो मरीज भी आया ऐं वॾनि ओजागनि मां निकितो हा हिकु अवां खे ॾिठुमि ॿियो हज़रत साईं जन जे हुकुम खे ॾिठुमि जेको कुझु गुज़रियो अल्लाह साईं चल रहम करे आमीन चओ अॼु ही दिल में इरादो ऐं अहद कयो तो कुरान पाक जे हुकुमन ते अमल कंदासीं जेके शयूं हलाल आहिनि उहे हलाल आहिनि जेके शयूं हराम आहिनि उहे हराम आहिनि हलाल खाईंदासीं हराम खां परे रहंदासीं इन हिकड़े नुक्ते कुरान वारे ते अमल थी वञे हेॾो चवे त वरी मां हाली बस कयां मौलूद चओ हाजी साहब खे बि वठी आ न न मां हर ॻाल्हि में हाज़िर आहियां जॾहिं कुल्हो ॾिनो आहे त हीअं बि सजण वाह वाह हूअं बि सजण वाह इहो न चइजे मां बि न चवंदो आहियां त मां हाणे आख़िरी ॻाल्हि थो कयां ज़रूरत न आहे हले पियो आहे हले पियो न छो चइजे हीअ वॾी हस्ती आहे न हाणे हिन जॻह मां चवां त आख़िरी ॻाल्हि आहे आख़िरी न बि कया ॾुख इहो थींदो आहे अल्लाह साईं तव्हांजो अचणु क़बूल फरमाए वॾे में वॾी असांजे मुआशरे में जेका तबाही आई आहे उहा हराम जे करे तस्बीहूं भी पढ़ूं था जलसा भी ॿुधूं था तबलीगी जमायत में भी बिस्तरो कुल्हे ते आहे उम्रनि ते भी वञूं था हिकिड़ा माण्हू पूरी जिंदगी रमज़ान जो महीनो सऊदीअ में गुज़ारींदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह असीं ख़ुशि आहियूं तबलीग वारनि खां बि ख़ुशि आहियूं तव्हीं जलसे ते आहियो तव्हां खां बि ख़ुशि आहियो पर ही क़ुरान जेको उम्रे हज तबलीग ऐं वाइज़नि सां गॾो गॾु इहो क़ुरान चवे थो त निकाह में अमड़ हराम निकाह में अमड़ अवाए जीतन छोरन के बस कयो तव्हां असांजे मथे में आया हिकु अॻ में तबियत ते बोझ आहे मां उन बोझ खे थोरो टारियां थो त तुंहिंजो दिमाग़ मुंहिंजो फ्री थी पवे वॾनि बि पंसी पारी खई आहे त अॻे न वेंदासीं ईंदा ईंदा थोरो सुरीचो छोरा नंढा इन्हनि जी ख़बर अथव त घर में इन्हनि खटा भञी छॾियूं आहिनि अल्लाह रब तव्हांखे ख़ुशि रखे बरकत करे अल्लाह अवांजो कदम कदम क़बूल फरमाए अदा कलीमुल्लाह तव्हांखे सॾे थो कारी मोहम्मद सलीम सॾे थो मां बि अवांखे चवां थो कदम कदम सुरीचो त थोरो हिन टिनि ॼणनि मूं जिंद छुटे त वाइज़ करे सघूं अगाड़ो साईं वीचारो चयो पर मजबूरी आहे माइन भी ॿ नफ़िल पढ़िया हूंदा तो खुदा ये 12 ताईं छोरा न अचनि हा न उहे सुबुह जो क़ुराननि खे छो ॾींदियूं आहिनि गॾे त मस्जिद ॾे वठी वञो इन जे करे त ये क़ुरान भी मस्जिद में मरन हे भी अज त वरी ख़ासि करे इनखे मोकिलियो अथऊं भलारी राति इबादत वधीक कनि बस बस ॾाढा सही अहिड़ो न हणजाए जो झट को पोइ कोलाची लठियूं खणी छॾी अल्लाह करीम फरमायो या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम
वशिफाउ लिमा फिस्सुदूर। ऐ इंसानो अवा समूरन इंसानन दे मां अल्लाह ये कुरान वाइज करे नसीहत करे अवाजे तरफ मोकिलियो इहो कुरान हलाल शयूं भी बुधायूं हराम भी बुधायूं निकाह में भी खाइण पीअण में भी के शयुनि जो हुकुम थियल आहे कंजी मनो आहे जो कुरान जा सब हुकुम सच्चा है कुरान जा अज जे करे तवा के सीने ते पिस्टल रखी चो तो कुत्तो एक खाइणो आ छा बिथी पे मां समझा दो एड़ो को घर रखूं तत्तल हुजे जो चवे तो भली पिस्टल खावा दो नाण जा बाकी न तो मानू चंदो तो मां के भली कुछ भी कर पर कुत्तो मां के खाइंदो में छो तो यो कुरान हराम कयो खिंजीर भी कुरान हराम कयो अमर निकाह में कुरान में लिखो पियो हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम व अम्मातुकुम व खालातुकुम। सजी सूरत निसा जी इया आयत अल्लाह पाक संग बुधाया अंबड़ियों हराम न्याणियों हराम भेनरियों हराम बासियों हराम बाणेजूं हराम गड थन पीअण वारी अधी हराम बजियरियों जागंदियूं भेनर एक ही वक्त हराम कहीं कयूं। अज जे करे कोई मानू इन संगन मां कैसा निकाह करे ऐं शादी करे अवां के खबर पे तवाजे नजरुन में इयो मानू चंगू हुंदो या बुरो खणी विड़ी न भी सगो छो त अजकल हर मानू फिटो बीठो आ झेड़े जो जमानो भी ना है और वडा मानू और पुलिस भी नाहक वारन जी भरिया पर बुरो जरूर समझो दिसो था सही न मुड़ंदा सांझी को वठी ई माहौल बस कर सही न चवे ए जे के न तो गोठ जो आए कोई कोन मुके लगे तो अजे हुंदा ते वीचारन के सुजंदो हुंदो तो मता धकवाणी विजो हे वरी खाइण ही भुगड़ा आया है ए सजो टोलो शरीरन जो पर हाने ये मुखे आवाज हलण कोन दींदा मां हिनन जे करे बस कया इयो भी मुखे नथो जुगाए डाढो रत कयो तो तमाम डाढो इन टोले के ही दर टपाए चो ता सुनीता चो हाने वडड़ा वडड़ा तो थोड़ी जगह थी वने अल्लाह बरकत करे सही वडाए वजन या वे पर अल्लाह कुरान दो फरमाया अय्युहन्नास कद जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम। ये वडी हस्ती आ ना इन जे करे जेतरी देर वे हो थोड़ी देर हुजे पर अदब हुजे इन जे करे रड़ी दा क्यों असां के कस कोने तोड़े उठी अची तवां न हेडा कुल्हन ते चढ़ी बियो असां के कस कोने पर कुरान हम सही इज्जत कयो इन जो अदब कयो नंढड़न बारन के खबर ना है तो छा पर ओहो वेठा थी ऐ सागोई पोजीशन तन जेका हित होयन कुरान पाक के पढ़ो कुरान पाक के बुधो कुरान पाक जी तिलावत कयो कुरान पाक जे हुक्मन ते अमल कयो पंज वक्त नमाज भी अल्लाह जो हुक्म रमजान जा रोजा भी रब जो हुक्म ज़कात साल में हिकड़ो दफो इयो भी अल्लाह जो हुक्म हज पूरी जिंदगी में हिकड़ो दफो इयो भी रब जो हुक्म पी मां जी इज्जत कयो इयो भी रब जो हुक्म जवान न्याणियों परणायो इयो भी रब जो हुक्म
हे शयूं हराम हिल उहे हराम समझो इहो बि रब जो हुकुम आहे जीअं कुतो गॾु बिलो खिंज़ीर हराम आहे तीअं व्याज भी हाँ कुत्ते में धप्पा गॾ में बिले में मोल ढोर में व्याज में ज़ाहिर में धप काने इहो पैसनि जे सूरत में आ माल जे सूरत में आ पर इन जी धप कुत्ते बिले खां मथे इन जी धप तुझे खिंज़ीर खां मथे आ मुसलमानो कलमे पढ़ण वारो हाणे जो कोई तव्हां ॿुधो पिया मुआ गुबियो टियूं ॻाल्हियूं पंध इन में अधु त असांजे पैसनि वारनि सनतकारनि ऐं वापारियुनि जो अमल दख़ल आहे जीअं तव्हां मींहं में ॾिठो बरसात में माण्हू ॿुढापे मुआपे हुकूमत खे त जो सिर खे बाहि जेके हिते असांजा लोकल दुकानदार वापारी आहिनि उन्हनि शयुनि जा रेट केतिरा वधाए छॾिया या हाणे वधाइनि पिया या हाणे बंदि करे कमरनि में गॾु कयो अथऊं त अञा 2 ॾींहंनि खां पोइ वधंदी इहे कहिड़े खाते में कारी साहब भली तस्बीह भी पढ़नि तबलीग में भी वञनि भली रमजान जो पोयूं इतिकाफ वञी ॾाको मस्जिद नबवीअ में वेहनि पर इहे कहिड़े खाते में आहिनि जेके शयूं रखियूं वेठा आहिनि ऐं गॾु पिया कनि त 5 ॾींहं 8 ॾींहंनि खां पोइ इन ग़रीबनि खे चिथींदासीं जन प्लास्टिकियूं मच्छरदानियूं इहे सभु शयूं स्टॉक करे ओ ॾहूण रेट ते विकियूं अॼु उहो अची किलो खणी ऐं 10 हंधु खणी मस्जिद में वेहे त मां तव्हांखे तबलीग ॿुधाईंदुमि छा असरु थींदो तोड़े मां हो जा वाइज करणु अचां त मां कोलाचिन खे वाइज करणु आयो आहियां मूंखे शर्म अचणु खपे पंहिंजे वाइज करण में त कल कलो को ॾींहुं आहे मां हिन ग़रीबनि खे ईअं पीसियो जीअं चकीअ में अन्न जा दाणा पीसबा आहिनि मूंखे ख़ुदा जो ख़ौफ़ न थियो लखनि रुपयनि जो मालिक हुन दुकान कारोबार फैक्ट्रियूं गुदाम भरियल आहे त बि मां स्टॉक करे लिकाए माण्हुनि खे ॾिनमि जेके ग़रीब ॿुढापे जंहिंजियूं छतियूं टिमियूं पे बच्चा वीचारा हेॾे त कॾहिं हेॾे दर पदर हा तूं उन्हनि खे ईज़ायो तूं ख़ुदा वटि हिसाब कहिड़ो ॾींदो कणक गुम कोन थी आहे त को खपी वई आहे खपी न वई आहे इन खिंज़ीरनि इन्हनि बदमाशनि बेईमाननि खुर्द बुर्द करण जो इरादो ऐं सोचे करे इहा शइ कई आहे वरी तव्हांजी लहे त पोइ ॾिसिजो त इहा किथे थी थिए उलना सां ज़ुल्म थी रहियो आहे माण्हुनि जे लेखे त बसि ईअं 27 रजब ते सीरो चाढ़ियोसीं 12 रबीउल अव्वल ते झुमिर आईसीं ऐं ईअं थोरो घणो टिको पंजो करे अटकल करे ॿार 2 गोढ़ा अखियुनि मां ॻाड़े तूं माण्हुनि खे सुरमूं नथो विझी सघे अॼु भली लिखी थी वञ पर सुभाणे पधर थींदो क़यामत में क़ुरान में लिखियो कुरान दो फरमाए वकुल्ल इंसानिन अलज़मनाहु ताइरहु फी उनक़िही व नुख़रिजु लहू यौमल क़ियामति किताबन यल्क़ाहु मनशूरा इक़रा किताबक कफ़ा बिनफ़्सिकल यौम अलैका हसीबा हिकायत बी इक़्तरब लिन्नास हिसाबुहुम वहुम फी ग़फ़लतिन मुरिज़ून सॼो क़ुरान भरियो पियो आहे हिसाब थींदो उन घड़ीअ जेको तूं असां कयो पिया मायूं वापरियूं पिया हिसाब थींदो साईं छा ख़्याल आहे इको साउंड वारो मूं वांगुरु महिमान आहे ए जो को मां थोड़ी घणी खुश तो भाई कयां दो संदो बोझ तो लाया तो मुझो दिमाग थोड़ो हेठे अचे अल्लाह तव्हां के बरकत करे आमीन अज हालत या है जो स्टोर जो दवाओं सरकारी उहे विकरो पयूं थियने
भत्ते ऐं मंथरीअ ते दवा ग़रीब खे पई न मिले डॉक्टरनि भी 500 रुपया फीस इन बोर्ड खां पोइ वधाए छॾी जंहिंजा 500 हुआ उन जा 1500 1500 जा 2000 ऑपरेशन जी फीस भी वधी वई दवा जी फीस भी वधी वई हाणे तव्हां ॿुधायो इहे सुभाणे तस्बीह खणी तुझे मस्जिद में अचनि त थोड़ी देर के लिए बैठो दीन की बात होगी या मां हो जा डॉक्टर तव्हांखे चिट्ठे घोटकीअ में अची रात जो तो मेरी तकरीर होगी सारे हजरात बैठे खणी न संदुली हणंदो मथे में तो तू टेपर असांखे सीर ॾिनी आहे उबती कातीअ सां कुठो थी वरी वाइस कोन आयो मौलाना हे त कोई समझो न हिकिड़ो तमाशो आहे जवान ये हा ईमान वारा उहे हा सच्चा है पक्का मुसलमान उहे हा जन एक बच्चे जे दहन के बुधी करे रोण के बीजी विया फरमायो तई नंढो बार छो रोए यो हजरत उमर हो छा होयो मां न चोराईंदुमि तव्हांखे सुभाणे अल्लाह छड़ो वाइस ॿुधो ए सुभाणे अल्लाह हर हर तकबीर नारो उथी बियो हथ मथे खणो इहो बि असांजो फिल्म आहे मौलवियुनि जो वाइबड़े कटिजी वेंदो न वाइस 20 मिंट त खुटा न हाणे टियोड़ियूं हिकिड़ी जाइ ते जलसो हिकिड़े मौलवीअ जो उथी बीह हा कयो माण्हू उथी बीठा वीचारा हाणे कुराड़ा जो उथी बीह हलो मां जो ठहियो वरी झट तरजी वरी जी उथी बीहो पोयो मुझे वाइस मां तो हिन कौम डो कड़ो कयो हर हर बई हथ खणो हर हर उथी बियो ॾाढा तकबीर जो नारो हणो ऐं वरी उथी बियो मां तो ये नयूं डिजाइनूं मौलवियुनि जूं आयूं आहिनि अञा हिकिड़े ॿी डिजाइन थी अचे जेके चवंदा सुम्ही करे हा कयो कलीमुल्लाह कौम वेचारी बिन बेड़नि नथा अचनि जलसन ते तभी मुला चवनि था काफ़िर थी आए वरी अचो था त ॿई खणो आया क़ुरान जे करे हथ छो खणनि कंहिं जे करे आया हो तव्हां क़ुरान जे करे आहिनि के हथ खणाइजनि उथी बि हा कयो ताके लख शाबाश जो तव्हां आया हो असां त वाइस कयो गाॾियुनि ते चढ़िया था वञूं तव्हां त वेठा हूंदो आख़िर ताईं हा अल्लाह तव्हांखे अजुर असांखां वधीक ॾींदो जवाब आयो त नंढड़ो ॿारो वक्त जे खलीफ़े अमीरुल मोमिनीन ऐलान कयो आहे जेको बच्चो थञ छॾींदो उन जो ख़र्च गवर्नमेंट ते तवज्जो असां वक्त खां अॻु बच्चे जी थञ छॾाई आहे त जी गवर्नमेंट ख़र्च ॾे हज़रत उमर रोई पियो दिल में चई उमर हे त हिकिड़े नंढड़े जो रोअण ॿुधो थी अलाए केतिरा ॿार रुना हूंदा इन्हनि जे रोअण जो जवाब तूं उमर किथे ॾींदे सुबुह जो ऐलान कई त ॿार ॼमंदो वञे वज़ीफ़ो हुकूमत ते मुक़ररु आहे हे हराम खोर बेईमान पहले नंबर जा फ्री फ्री 6 महीने 12 महीने असां वटि वेठा आहिनि हेॾा पंफलेट कयूं ग़रीबनि जो हॾ ॾोखी मिस्कीननि जो यार यतीमनि जा पिता ऐं जेरा खाइण वारो रननि ज़ालनि जूं सिलाई मशीनूं खाइण वारो हेॾा वॾा पंफलेट खयूं कोठनि में हणाईंदा पिया वतन कौम जा बि ॿई मुंहुं बगो आहे उहा बि वीचारी सम्झे कोन पई हणो हण भॼो भॼ ॿ पापा छेड़े जहिड़ा हिकु पारू थी चांहि